अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु 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 ला शरीक लहु ला शरीक लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु। वला मिस्ल लहु वला मसील लहु। व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व नबियना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा बशीरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह। बशीरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह।
वदायन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमिन आयातिही अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन व रहमह। इन्न फी ज़ालिका लआयतन लिक़ौमिन यतफ़क्करून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बावाज़े बुलंद ईमानी जज्बे से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद वाला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह ताला पंहिंजे फज़ल ऐं करम ऐं बाज सां अॼोकी भलाई रात शादीअ जे ख़ुशीअ जे मौके ते असांजे प्यारे नौजवान भाउ ज़ोएबा जे शादीअ जे ख़ुशीअ जे मौके ते अल्लाह ताला असांखे पंहिंजे पाक घर मस्जिद शरीफ में जमो फरमाए। एक पासे ॾो मिठो कुरान पाक ऐं ॿिए पासे ॾो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो फरमान ॿुधण नसीब फरमायो आहे।
औलाद जे लाइ अल्लाह ताला अबे अम्मा जे मथों 3 हक़ रखण फरमाया है। पहिरें नंबर ते औलाद ॼमे तो उन जो इस्लामी नालन मां को सोनो नालो रखे। बियो हक़ अबे अम्मा ते इहो आहे त औलाद थोड़ी वॾड़ी थे समझ सां थे तो उनखे दीन जो कुरान पाक जो इल्म पढ़ाए तालीम ॾे। ऐं टियों हक़ अबे अम्मा जे मथों इहो आहे त औलाद नौजवान थे तो उन जी शादी कराए। शादी जो मौक़ो आहे ऐं शादी जेका है इहो हिकु सुन्नत जो अमल आहे। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मुबारक जे मुंहिंजी हिकड़ी सुन्नत जिंदा कई अल्लाह ताला उनखे 100 शहीद जो सवाब नसीब तो फरमाए। ऐं असांजो हर अमल सुन्नत मुताबिक हुजणु खपे। असांजो उथण, असांजो वेहण, असांजो खाइण, असांजो पीअण, असांजो लिबास, असां पाणी त पींदा आहियूं, बीह करे हिक ई साईअ में पाणी पी वेंदा आहियूं, रहंदो इहो गुनाह थींदो आहे। पर जेकॾहिं इन ई पाणी खे असां सुन्नत मुताबिक बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी करे गिलास सॼे हथ में पकड़े करे वही करे 3 साहन में इन गिलास के पानी जेके पींदासे पानी भी पीण नसीब थी वेंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी का सुन्नत भी अदा थी वेंदी ऐं 100 शहीद जो सवाब भी मिली। नबी साईं जो हिकिड़ो साहबी सगोरो आहे, घर उठारायूं, उन घर के उन जारो है इन नियत सां, इन इरादे सां त मुझे कमरे में, मुझे घर में हवा अचे। जमल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के खबर पई, इमामुल अंबिया रहमतुल्लाह आलमीन साईं जन उन साहबी सगोरे के सॾु करे फरमायो, बच्चा तू घर जे कमरे के जारो रखरायो आहे, सुराख रखरायो आहे, तो नियत या कया जीअं मुझे कमरे में, मुझे घर में हवा अचे। पर जेकॾहिं इहो सुराख, इहो जारो हिन नियत सां रखराए हा त जीअं मुझे घर में अल्लाह से जो सॾु अचे, आवाज अचे आज़ान जो, तुझे घर में हवा भी अचे हा, पर इन नियत जे करे अल्लाह से तोखे वॾे में वॾो अजुर ऐं सवाब भी नसीब फरमाए हा। हुजे अमल पर सवाब जी नियत हुजे। ही शादी भी हिकिड़ो सुन्नत जो अमल आहे। ऐं मां पंहिंजे नौजवान भाउ खे लखा करोड़ा मुबारकूं थो ॾियां, जंहिं शादीअ जे मौके ते डोलन खे छॾे करे, गाने वजाण के छॾे करे, गुनाह जे कम के छॾे करे ही कुरान वारो रस्तो इख्तियार कयो आहे, कुरान जी महफिल रखराई आहे। हदीस पाक जे अंदर अचे थो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, साजन फरमायो, ज़य्यनु मजालिसकुम बिल कुरान, मुझे प्यारे पैगंबर, मुझे इमामुल अंबिया, मुझे रहमतुल्लाह आलमीन साईं फरमायो, पंहिंजन महफिलन के, पंहिंजन मजलिसन के सिंगारियो। तांजे महफिलन, तांजे मजलिसन जा मोर नवाब नाहिन, तांजे महफिलन मजलिसन जा मोर सरदार नाहिन, भोतार नाहिन, बल्कि मुझे मिठे मोहम्मद करीम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबुवत वारी पाक जुबान मुबारक सां फरमायो, तांजे महफिलन जो सिंगार ही अल्लाह जो मिठो कुरान आहे। कुरान अज़ीम में अल्लाह से फरमायो, वातसिमू बिहब्लिल्लाह
जमिया दिल जे कनन सां खुशी सां ॿुधो इंशाअल्लाह ताके दिल खोले कुरान ॿुधाइबो पर ता भी अलाए छो सुस्त आयो अलाए ताके सी तो थे नारे तकबीर शाने मुस्तफा अज़मते मुस्तफा शाने कुरान मजीद अल्लाह से फरमाया वातस्मू बिहब्लिल्लाहि जमीआ अवा समूरे जा समूरा मर्द हुजो या औरत हुजो पोड़ा हुजो या नौजवान हुजो गरीब हुजो या अमीर हुजो मर्द हुजो या औरत हुजो जंहिं भी ज़ुबान सां कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ियो आहे हाणे इन कलमे पाण खां बाद में कुरान अज़ीम खां परे वञणो न आहे कुरान अज़ीम जी रसीअ खे मज़बूतीअ सां वठणो आहे सफ़र में हुजो भी कुरान पाक जी दामन खे मज़बूती सां चिमड़ो हज़र में हुजो भी कुरान अज़ीम जी रसीअ खे मज़बूती सां चिमड़ो खुशीअ में हुजो भी कुरान अज़ीम खे चिमड़ी पो गमीअ में हुजो भी कुरान पाक खे चिमड़ी पो कुरान अज़ीम खे चिमण तव्हांजो कम आहे दुनिया आख़िरत भली करे तव्हांखे जन्नतुल फिरदौस जो मालिक वारिस हक़दार बणाए करे 70,000 पर्दा पासे करे अल्लाह से फरमाए रूबरू पंहिंजे ज़ात जो दीदार ऐं मुलाकात कराइण मां रब जी ज़ात जो कम आहे रब जी ज़ात जो दीदार खपेव कि न नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी नबूवत वारे नूरानी चेहरे मुबारक जो दीदार खपेव कि न खपे पोइ असांखे कीअं दीदार मिलंदो जो नेक अमल साले पाण में पैदा करण कुरान अज़ीम में अल्लाह से फरमायो फमन कान यरजू लिका रब्बिही फलयामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा जेकॾहिं तव्हांजी दिलि चाहे असां पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक मिठे रब रहमान खे ॾिसूं ओ जीअं अल्लाह जे मुल्क में रहूं था कुलिल्लाहुम्म मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर मुल्क जो मालिक केरा तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क जो मुल्क जो मालिक अल्लाह साईं अल्लाह से फरमायो जेकॾहिं तव्हांजी दिलि चाहे थी जंहिं अल्लाह जे मुल्क में था रहूं जेकॾहिं तव्हांजी दिलि चाहे थी जंहिं अल्लाह जे आसमान जे हेठों था रहूं जेकॾहिं तव्हांजी दिलि चाहे थी जीअं अल्लाह जे सिज मां फ़ाइदो था वठूं जीअं अल्लाह जे चंड मां फ़ाइदो था वठूं जीअं अल्लाह जे सितारनि मां फ़ाइदो था वठूं जीअं अल्लाह जो पानी पियूं था कुरान अज़ीम में अल्लाह से फरमायो मरजल बहरैनि यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान
फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ईमान जज्बे सां चुसो। अल्लाह अज़ीम फरमाए तो पानी मुंहिंजा है, समुंड मुंहिंजे हुक्म सां दालन, दरिया त मुंहिंजे हुक्म सां दालन, पर जेके ज़मीन जे हेठां 10, 15, 20 फुट 40 फुट जरहण सां तव्हांजो पानी तो निकिरे। अल्लाह अज़ीम फरमाए तो ज़मीन जे हेठां मिठे पानी जा चश्मा ऐं जर बि मां रखिया आहिनि, पानी मां थो पियारियां। जे तव्हांजी दिलि चाहे थी जीअं अल्लाह जो पानी था पियूं उन सां मिलूं, जीअं अल्लाह जा खीर था पियूं उन रब साईं सां मिलूं, जीअं अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी था खाऊं उन रब साईं सां मिलूं, जीअं अल्लाह जीअं मिटीअ में माण्हू बणायो, जीअं अल्लाह जीअं सुहिणा हथ ॾिना, जीअं अल्लाह जीअं सुहिणी ज़ुबान ॾिनी, जीअं अल्लाह जीअं सुहिणियूं अखियूं ॾिनियूं ॾिसण जे लाइ, कन ॾिना ॿुधण जे लाइ, पैर ॾिना घुमण जे लाइ। क़ुरान अज़ीम में अल्लाह अज़ीम फरमाए थो अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन व हदैनाहु नजदैन। अखियुनि सां ॾिसण वारो इहे अखियूं मां रब ॾिनियूं थी मां, ओ ज़ुबान सां ॻाल्हाइण वारो या ज़ुबान मां ॾिनी थी मां। ज़ुबान अल्लाह जी नेमत आहे हिकु न आहे। जेकॾहिं मां ज़ुबान सां न ॻाल्हायां, चुप कयूं वेठो हुजां, तव्हांखे ॻाल्हि वणे, पर इहा ज़ुबान जंहिंसां ॻाल्हायूं था, उहा ज़ुबान जंहिंसां नड़ो मासूम बच्चो ॿिए खे सदो करे त ॿिए जी दिलि ठरी थी पवे। नड़ो मासूम बच्चो गुलन जहिड़ो अम्मा अम्मा थो करे त अम्मा जी दिलि बाग बहार थी पवे। जंहिं ज़ुबान सां अहिड़ो मिठो क़ुरान था पढ़ूं, जंहिं ज़ुबान सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ सलाह शरीफ था पढ़ूं, जंहिं ज़ुबान सां कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ूं था, अल्लाह अज़ीम फरमाए थो इहा ज़ुबान बि मां रब तव्हांखे ॾिनी थी मां। जे चाहियो था जीअं अल्लाह ज़ुबान ॾिनी गूंगो न कयो, जीअं अल्लाह अखियूं ॾिनियूं अंधो न कयो, जीअं अल्लाह जे हथ ॾिना रूंडो ऐं मंडो न कयो, उन रब साईं खे ॾिसूं। पोइ उन जे अल्लाह जे फरमाए थो ॾिसण जो तरीक़ो ही आहे, फमन कान यरजू लिका रब्बिही फलियअमल अमलन सालिहा। हिकु त पाण में अमल सालिह पैदा कयो, ॿिए नंबर ते अल्लाह से फरमाए थो वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा। ॿिए नंबर ते पाण में तौहीद पैदा कयो, पाण खे शिरक खां बचायो। अल्लाह जी फरमाए तो जंहिं तौहीद पैदा कई, अमल सालिह पैदा किया, दुनिया भी भली कंदो माज़, अख फुटण खां पोइ क़ब्र भी बेइज्जत जो बाग कंदो माज़। क़यामत जे ॾियारे महशर जे मैदान में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी वेझड़ाई ऐं शफाअत भी नसीब कंदो माज़। हथनि मुबारकनि मां आबे हौज़ कौसर जो पानी भी नसीब कंदो माज़। जन्नत जो मालिक वारिस त कंदो माज़, पर 70,000 पर्दा पासे करे रूबरू पंहिंजी ज़ात जो दीदार ऐं मुलाकात भी कराईंदो माज़। उमिरि जा थक ऐं ओलाई लही वेंदसि। अमल सालिह जो इंशाअल्लाह ताला अमल सालिह पाण में पैदा कंदासीं। यो अल्लाह से जो दीदार, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफाअत ऐं वेझड़ाई ऐं जन्नत जो नेमतूं तां असांखे ईअं त न मिल। जन्नत खपे कि न? उहा जन्नत जंहिंमें सोन जा बंगला, उहा जन्नत जंहिंमें रेशम ऐं पट जा कपड़ा। इन्नल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार
युहल्लऊन फीहा मिन असाविर मिन ज़हबिन वलुलुआ वलुलुअन वलिबासुहुम फीहा हरीर। उहा जन्नत जंहिंमें रेशम पट जा कपड़ा, उहा जन्नत जंहिंमें सोन जा बंगला, उहा जन्नत जंहिंमें नहरियूं थियूं आहिनि, पाणी जी नहर, खीर जी नहर, शराबन तहूरा जी नहर, माखीअ जी नहर, वा नहार मिन असल मुसफ़ा। अल्लाह ताला फरमाए थो जंहिंमें नहरियूं थियूं आहिनि, सोन जा बंगला, उहा जन्नत ॾींदो मां जंहिंमें 70 हूरा हूर मक़सूरातुन फिल ख़ियाम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। कबन ये हूरा जेस ताणी जन्नत जूं हूरा मिला, जेके दुनिया जूं हूरा आहिनि इहे त जल्दी वठी वठो, जन्नत जे हूरनि जे लाइ तयार आहियो। हितों वारनि हूरनि ना तव्हांजो रूह खजो बीठो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, मां लखा करोड़ा मुबारकूं दुरिया पंहिंजे नौजवान भाउ ज़ुहैब अहमद के जे शादी जे मौके ते हीअ क़ुरान अज़ीम वारी महफ़िल रखराई आहे। तां असांजूं त ख़ाली झोलियूं रम सां भरजंदियूं, पर जेसि ताणी क़ुरान जो आवाज़ वञे थो सॼो इलाइक़ो अल्लाह जी रहमत सां मालामाल थो थिए पियो। इहो त क़ुरान में रहमत आहे, जाते आवाज़ हलंदो अल्लाह जी रहमत बस। जो कुरान अज़ीम में अल्लाह ने फरमाया वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाअन व रहमतुल लिल मुमिनीन। कुरान शिफा भी आ तो कुरान रहमत। मां लखा करोड़ा मुबारकूं थो ॾियां नौजवान भाउ खे जंहिं शादीअ जे मौके ते अहिड़ी क़ुरान जी महफ़िल रखराई आहे। अल्लाह जी रहमत थी वसे। शादी आहे सुन्नत जो अमल। मां तव्हां खां थो पुछां कयां को माण्हू बस नमाज में भी सुन्नत थींदी आहे, फजर जी नमाज पढ़दा बरकातां फर्ज़ बरकातां सुन्नत। भला को माण्हू बरकातां सुन्नत पढ़े उन टाइम हिकड़े पासे ॾों दूल वारा माण्हू बीहारे था मां सुन्नत पढ़ा तूं दूल वॼाए, हिन पासे ॾों मुरलिन वारो बीहारे था मां बरकातां सुन्नत पढ़ा तूं मुरलियूं वॼाए तूं दूल वॼाए। हिकु त को माण्हू कंदो न, पर जेकॾहिं को करे त तव्हां हुनखे सियाणो चवंदव छा चवंदो चरियो न। त अहिड़े नमूने सां जेके दोस्त आहिनि शादीअ जे सुन्नत जे मौके ते दौलत वॼराइनि, इहे बि जो चरिया आहिनि सियाणा न आहिनि, इहे बि वॾा चरिया आहिनि। हे सुन्नत सां मज़ाक था कनि, वॾो इहो को कबीरो गुनाह था कनि। जेके दोस्त दौलत वॾाइनि, मुरलियूं था वॼाइनि, झुमरियूं था पाइनि, शैतान खे राज़ी था करनि, ये पंहिंजी दुनिया आख़िरत विञाइनि था। जेके ख़ुशीअ जे मौके ते, तोहरनि जे मौके ते, शादीअ जे मौके ते अहिड़ी क़ुरान जी महफ़िल रखराइनि था, उन्हनि जी शादी खाना आबादी अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया आख़िरत में न नेकी अमल जे करे कामयाब थो फरमाए छॾे। शादी नबी सां जी सुन्नत आहे ऐं क़ुरान पाक में अल्लाह ताला शादीअ जे करण जो हुकुम ॾिनो आहे। कुरान अज़ीम में अल्लाह ने फरमायो फन्किहू मा ताब लकुम मिनन निसाई मसना व सुलास व रुबा
फइन खिफ्तुम अल्ला तादिलू फवाहिदा। अल्लाह ताला फरमाए तो निकाह कयो, शादियों कयो, ब शादियों कयो, टे शादियों कयो, चार शादियों कयो, पर उन्हनि में अदल इंसाफ कयो। जेकॾहिं तव्हांखे अदल इंसाफ करण जी ताक़त आहे पोइ तव्हां भले ब शादियूं कयो, भले टे चार शादियूं कयो। जेकॾहिं अदल इंसाफ करण जी ताक़त न आहे पोइ हिक ई खोड़ अथव, हिकिड़ी ज़रूर शादी कयो। पर बकियो था त अदल ये न थे जो हिकड़ी घरवारी के बंगलो ठाराए ॾियो, ॿी वेचारी भूंगड़ीअ में सड़जी वञे। न ये न थे जो हिकड़ी घरवारी के गोश्त खरायो, ॿी वेचारी सिर्फ बटालुन जूं खला लाईंदी वठे। न इहो ज़ुल्म। ईअं न थे जो हिकड़ी घरवारी के रोज नयूं चोंपलियूं वठी ॾियो, हिकड़ी घरवारी के रोज नवां कपड़ा वठी ॾियो, ॿी वेचारी कपड़न के चतियूं हणंदी वठे। नबी साईं फरमायो जेकॾहिं ब शादियूं कयो था, टे चार शादियूं कयो था त उन्हनि जे दरमियान तव्हांखे अदल इंसाफ कायम करणो आहे, बराबरी कायम करणी आहे। हिकड़ी रात हुन घरवारीअ सां रहणी आहे त ॿी रात हुन घरवारीअ सां। जेकॾहिं हिकड़ी घरवारीअ खे पकी जाइ था वठी ॾियो त ॿी घरवारीअ खे बि पकी जाइ वठी ॾियणी आहे। हिकड़ी घरवारीअ खे नवां कपड़ा था वठी ॾियो त ॿी घरवारीअ खे बि नवां कपड़ा वठी ॾियो। जेकॾहिं हिकड़ी घरवारीअ ॾे गोश्त वठी मोकिलियो था त ॿी घरवारीअ ॾे बि गोश्त वठी मोकिलियो त तव्हांजे लाइ इहो अमल वॾे में वॾे अजर ऐं सवाब ऐं जन्नत में वञण जो ज़रियो बणबो। जेकॾहिं बराबरी नथा कयो, हिकिड़े पासे ॾे घणो कुझु मोकिलियो था, ॿिए पासे ॾे अखियूं ॿूटियूं बीठा हो। नबी साईं फरमायो जेकॾहिं बराबरी न कई त क़यामत जे ॾियारे घर वारनि में नाइंसाफ़ी ऐं बेअदली करण जे करे हिकिड़ो पासो सॼो सुठो पासो जो पासो सुको पियो हूंदो, महशर जे मैदान में मज़ूर बीठो हूंदो। अदल इंसाफ करणो आहे। कुरान पाक में भी अल्लाह से हुक्म ॾिनो आहे ऐं हदीस पाक में भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमान निकाह मिन सुन्नती फमन रग़िबा अन सुन्नती फलैसा मिन्नी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो निकाह मां इमाम अंबिया जी सुन्नत आहे। जे निकाह कयो, शादी कई ॼण त मां इमाम अंबिया जी सुन्नत खे ज़िंदा कयो। जे निकाह न कयो, शादी न कई, उन ॼण मुंहिंजे सुन्नत जो इनकार कयो, मुंहिंजे सुन्नत खां नफ़रत कई। नबी साईं फरमायो फलैसा मिन्नी। जे मुंहिंजे सुन्नत खां इनकार कयो, नबी साईं फरमायो वो मुंहिंजी जमात मां, मुंहिंजी उम्मत मां ई नाहे। अॼु माण्हू ख़ुशीअ सां शादी नथा कनि, अॼु माण्हू ख़ुशीअ सां औलाद खे विहारियूं वेठा आहिनि, नौजवान पुट नौजवान न्याणियूं। इहो वॾे में वॾो गुनाह। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हिकिड़ा ॿ माण्हू आहिनि और उन्हनि मां हिकिड़ो माण्हू उहो आहे जेको इन जे करे शादी नथो करे त जे मां इबादत घणी कयां, नफ़िल घणा पढ़ां। ऐं ॿियो उहो माण्हू आहे जेको सवाइ फर्ज़ जे ॿी इबादत नथो करे पर निकाह थो करे, शादी थो करे। नबी साईं फरमायो इहो ॿे नंबर वारो शख़्स निकाह जे करे थोड़ी इबादत घटि थो करे पर अल्लाह तबारक व तआला खे निकाह जे करे जो नबी साईं जी सुन्नत ज़िंदा थो करे, दुनिया आख़िरत में वधि प्यारो ऐं पसंदि आहे। ऐं पीरियूं शख़्स जेको इबादत घणी थो करे पर निकाह नथो करे, नबी साईं जी सुन्नत निकाह खां नफ़रत थो करे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुंहिंजी सुन्नत खे छॾण जे करे दुनिया आख़िरत में अल्लाह से वटि इहो नापसंद माण्हू आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ऐं निकाह शादी भी अल्लाह जे नेमतुनि में हिकिड़ी नेमत आहे। कुरान अज़ीम में अल्लाह से फरमायो मिन आयातिही अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा। माला ताला जे नेमतुनि में ही भी हिकिड़ी नेमत आहे जो तव्हांजे नफ़्सनि मां तव्हांजूं घर वारियूं तव्हांजूं ज़ालूं पैदा फरमायूं। ऐं हदीस पाक जे अंदर तो जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया दुनिया मताउन व खैरु मताअ दुनिया अल मरअतु सालिह। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो दुनिया में जेतिरियूं भी नफ़े वारियूं शयूं सभिनी नफ़े वारनि शयुनि मां वधि में वधि नफ़े वारी शइ हीअ आहे जो कंहिं माण्हू खे निकाह में नेक साले औरत मिली वञे। ऐं ॿी हदीस पाक में तो जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तुनकहुल मरअतु लिअरबइन। नबी जन फरमायो औरत सां चइनि ॻाल्हियुनि जे करे निकाह कयो वेंदो आहे, लिहसबिहा वलिमालिहा वलिजमालिहा।
वली दीन हाफज फर बिजात दीन तरबत यदाक। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हर औरत सां चेन ॻाल्हियुनि जे करे निकाह कयो वेंदो आहे, जा त हुन जे मालदार हुजण जे करे, जा त हुन जे हसब ऐं नसब जे करे, जा त हुन जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हुस्न ऐं जमाल जे करे, या त दीनदार हुजण जे करे। पर मुंहिंजे प्यारे पैगंबर मुंहिंजे रहमतुल आलमीन सां जन फरमायो जेकॾहिं तव्हांखे कंहिं जाइ ते दीनदार रिश्तो मिली वञे त मां मिठो मोहम्मद करीम तव्हांखे चवां थो त देरी न कयो, बहितर इहो आहे त दीनदार औरत सां दीनदार मर्द सां निकाह करे पाण खे दुनिया आख़िरत में कामयाब बणाए छॾियो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे अॼु दीनदार मर्द दीनदार औरतूं माण्हुनि खे वणनि ई नथा। अॼुकल्ह माण्हू पैसे जा पुजारी थी पिया आहिनि। और जेकॾहिं कंहिं वटि पैसो आहे पर जेकॾहिं उन्हनि जे घर में छोकिरो नाफ़रमान आहे, न नंढनि जी इज़त थो करे, न वॾनि जी इज़त थो करे, न अबे जी, न मां जी, न मिटनि ऐं माइटनि जी, पर मालदार हुजण जे करे माण्हू इलाज करे उनखे संग ॾींदा, इलाज करियो तूं संग वठंदा। पर जेकॾहिं को दीनदार मर्द या दीनदार औरत आहे, ग़रीब आहे, मिसकीन आहे, ग़रीब ऐं मिसकीन हुजण जे करे माण्हू उन खां पिया टहंदा, मिटी माइटी करण जे लाइ तयार न हूंदा। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दीनदारीअ खे पसंदि फरमायो। छा जे करे? उहो हिन जे करे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ऐं क़ुरान अज़ीम में अल्लाह अज़ीम फरमाए थो निकाह ऐं शादीअ जो पहिरियों फ़ाइदो इहो आहे लितस्कुनू इलैहा। शादीअ जो पहिरियों फ़ाइदो इहो आहे त तव्हां पंहिंजनि घर वारनि मां आराम ऐं सुकून हासिल कयो, पंहिंजी दिलि खे फरहत वठायो। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो शादीअ खां पहिरियों मर्द बि ॼणो उघाड़ो आहे, घरवारी बि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ॼण त उघड़ आहिनि, पर नबी सां जन फरमायो मुर्स ज़ाल जे लाइ ज़ाल पंहिंजे मुर्स जे लाइ लिबास ऐं पोशाक ऐं ढक आहे। ऐं क़ुरान अज़ीम में बि अल्लाह ताला ॿुधाईंदे फरमायो हुन्न लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न। घर वारियूं तव्हांजे लाइ ढक ऐं पोशाक आहिनि ऐं तव्हां घर वारनि जे लाइ ढक ऐं पोशाक आहियो। ऐं एॾो फ़ाइदो आहे जो नबी सां जन फरमायो ज़ात ज़वजल अब्दु फ़क़द इस्तकमल निस्फ़ दीन फलियत्तक़िल्लाह फ़ी निस्फ़िल बाक़ी। मुंहिंजे प्यारे पैगंबर इमाम लंबिया से जन फरमायो जंहिं निकाह कयो, जंहिं शादी कई, ईअं सम्झो उन्हनि जो अधु ईमान मुकमिल थो थी वञे। बाक़ी अधु ईमान जे बारे में पाण में तक़वा परहेज़गारी पैदा करे अल्लाह से को दुआऊं कयो, छो त निकाह करण सां माण्हू बदनज़रीअ खां बची थो वञे, निकाह करण सां माण्हू ॾोहनि गुनाहनि खां बची थो वञे। तंहिंजे करे नबी सां निकाह करण जो हुकुम ॾिनो आहे। ऐं क़ुरान अज़ीम में अल्लाह ताला पहिरीं निशानी या पहिरियों फ़ाइदो इहो बयान फरमायो त तव्हां निकाह कयो, घर वारनि मां सुकून हासिल कयो। अदा मां तव्हां खां पुछा कयां थो, घर वारनि मां बि तॾहिं सुकून हासिल थी सघे थो जॾहिं घर वारियूं नेक साले सदोरियूं। ऐं अॼु असां ज़ोरीअ पाण बेपर्दा औरतुनि सां कुॾी शादी था। अॼुकल्ह जा नौजवान असांजा चवनि था मूंखे उन औरत सां शादी करायो जेका ॻाए वॼाए सुठो। अॼु जा नौजवान चवनि था मूंखे उन औरत सां शादी करायो जेका झुमिर सुठी पाए, मूंखे उन औरत सां शादी करायो जंहिंजे मथे तां रो लथल हुजे। अॼुकल्ह मथे ढकियल वारियूं रे वारियूं बापर्दा औरतूं माण्हुनि खे पसंदि न आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, नबी साईं फरमायो जेकॾहिं का औरत घर जी चौदीवारी जे अंदर पंहिंजे मथे तां रो थी लाए, जेतिरो वक़्तु उन जे मथे जा वार ज़ाहिर आहिनि, मथे तां रो लथल आहे, ओतिरो टाइम उन जे मथां अल्लाह साईं जे मलाइकनि जी उन औरत जे मथां पई लानत ई लानत थी वसंदी रहे। ऐं अॼु जा असांजा नौजवान ज़ोरीअ घर वारनि जे मथे तो रवा लाईंदा था वतन, भेनरुनि न्याणियुनि जे मथे तां पोतियूं पासे था कंदा वतन। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जेकॾहिं तव्हां बेदीन औरतुनि सां निकाह कंदव पोइ चांहि ढुक लाइ बि परेशान हूंदव। रड़ियूं कंदव तव्हांखे ढुक चांहि जो न मिलंदो, रड़ियूं कंदव तव्हांखे पाणीअ जो ढुक न मिलंदो, छो त तव्हां पाण कुॾी अहिड़ियूं मायूं वतियूं आहिनि सेंडल तव्हांजे इंतज़ार में पिसिया पिया।
पोइ कंहिं दोस्त खे अहिड़ी घरवारी मिली थी वञे हिकिड़ी जगह ते असांजो ॾाढो साईं हज़रत मौलाना अब्दुल रज़ाक बेखो साहब शहीद रहमतुल्लाह अलैह वाइज़ बि करे पोइ जन्नत जे हूरनि जो ज़िक्र जो बयान कयईं। पोइ हिकिड़ो चाचो वीचारो वेठो सफ़ा ईअं कावड़ जी हली वियो मौली साहब अॻोणे जन्नत जूं नेमतूं बयान करे पियो, जन्नत जूं नहरियूं, जन्नत जा रेशम पट जा कपड़ा, काफ़ी नेमतूं बयान की, पर हाणे जेको 70 हूरनि जो ॿुधायई त ॻाल्हि जो मज़ो ई ख़राब थी वियो। बसि हाणे महफ़िल ई मज़ो नथी ॾे। मूंखे हिकिड़ी हूर मिली आहे त घर जो दर ई नथो ॾिसां, जॾहिं 70 मिलनि त मां जन्नत में पेर ई न पायां। हुन दोस्त को ईअं कुॾी करे झुमरिन वारी का वीचारी वती ॻाइण वॼाइण वारी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कंहिं माण्हू जे लाइ अल्लाह जे मथां ओ कंहिं माण्हू जे मथां अल्लाह जो जेकॾहिं वॾे में वॾो एहसान आहे त उहो एहसान ही आहे जो हुन माण्हू खे तक़वा नसीब थी वञे। ऐं माण्हू जे लाइ वॾे में वॾो ॿिए नंबर ते अल्लाह जो इहो एहसान आहे जो हुन माण्हूअ खे नेका में का नेक साले औरत मिली वञे। ऐं नेक साले औरत जूं निशानियूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण ॿुधाइण फरमायूं आहिनि। उहे ॿुधण चाहियो था पोइ तव्हांजो दिमाग़ बि खुली वेंदो। कहिड़ियूं? नबी जन फरमायो जेकॾहिं नेक साले औरतुनि सां निकाह कंदव, शादी कंदव, उहे तव्हांजूं एॾियूं फर्मा बरदार हूंदियूं। नबी जन फरमायो नेक साले औरत जी निशानी आहे जेकॾहिं मुड़ुस उनखे चवे त हेॾे जबल तां पत्थर ढोए करे कारे जबल ते रखो, कारे जबल तां पत्थर ढोए करे अशे जबल ते रखो। नबी जन फरमायो कम त ॾाढो मुश्किल ऐं तमामु तकलीफ़ वारो आहे, पर नेक साले औरत जी निशानी आहे या सॼी तकलीफ़ बर्दाश्त कंदी, पर मुड़ुस जे चए खे जो पुठीअ पोयां न उछलींदी। असां नज़र कयूं असांजूं घर वारियूं बि अहिड़ियूं आहिनि, हिते पाणीअ जे गिलास जे लाइ चवंदा त अलाए केतिरा बोल ॿुधणा था पवनि असांजे दोस्त। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो असांजे अमड़ियुनि भेनरुनि खे बि अल्लाह ताला नेक साले बणाए, उन्हनि खे बि मुड़ुस जी इज़त करण, एतराम करण जी अल्लाह तौफ़ीक़ नसीब फरमाए। जेकॾहिं असांजूं अमड़ियूं भेनरियूं न्याणियूं पंहिंजे मुड़ुसनि जी इज़त कंदियूं, उन्हनि जे लाइ वॾे में वॾो अजुर आहे, वॾे में वॾो सवाब आहे। वरी अल्लाह ताला जन्नत में बि उन्हनि खे 70 हूरनि जी बि सरदारी नसीब फरमाए छॾी। नेक साले औरत जी पीरी निशानी छा आहे जो मुड़ुस चएसि इहे पत्थर ढोए जबलनि जे मथां, तॾहिं बि जो तकलीफ़ बर्दाश्त कंदी, पत्थर ढोईंदी, पर मुड़ुस जे चए खे पुठीअ पोयां न उछलींदी। ऐं ॿी औरत जी नबी सां निशानी नेक साले जी हीअ बयान फरमाई। नबी जन फरमायो जेकॾहिं औरत का तनूर ते वेठी मानी थी पचाए, पर मुड़ुस हुनखे सॾु थो करे त नेक साले औरत जी निशानी आहे जो तनूर तां हुनखे उथणो आहे, भले मानी बाहि में सड़ी वञे त सड़ी वञे, पर इहे सभु कमकार छॾे करे हुनखे मुड़ुस जे तरफ़ भॼी अचणो आहे। ऐं टी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नेक साले औरत जी निशानी हीअ ॿुधण फरमाई वन नज़र अलैहा सरत हू, जेकॾहिं मुड़ुस पंहिंजी घरवारीअ ॾे निहारे त घरवारी हुनखे ख़ुशि करे छॾे। नेक साले औरत जी निशानी आहे घरवारीअ ॾे निहारे त घरवारी हुन सां अहिड़ो पेश अचे जो केॾो बि थकियल टुटियल हुजे, सॼे ज़माने सां लड़ी विड़ी जुड़ी पहुतो आहे घर ॾे, पर घरवारीअ खे ॾिठे त सभु ओलाई लही आहे। ऐं असांजा अॼुकल्ह जा दोस्त त वरी घर खां ॿाहिरि पाण खे ख़ुशि बहितर था सम्झनि। ॿी निशानी टी नबी जन इहा बयान फरमाई। नबी जन फरमायो नज़र अलैहा सरतहू, टी निशानी नेक साले औरत जी आहे जंहिंमहिल मुड़ुस हुन ॾे तकींदो त मुड़ुस सां अहिड़नि अख़लाक़नि सां पेश ईंदी जो मुड़ुस खे ख़ुशि करे छॾींदी। ऐं चौथी निशानी नबी जन फरमायो न अक़सम अलैहा बरतहू, जेकॾहिं मुड़ुस घरवारी जे लाइ कंहिं जो कसम थो खणे त घरवारी उहा मुड़ुस जे कसम खे पूरो कंदी। ऐं पंजी निशानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नेक साले औरत जी ॿुधाईंदे फरमायो न गाब अलैहा नसहतु नफ्सहू वफी मालिही। नबी जन फरमायो पंजी निशानी नेक साले औरत जी आहे मुड़ुस जी गैर मौजूदगीअ में पंहिंजे नफ्स ऐं पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त कंदी ऐं पंहिंजे घर जे ख़र्च खे किनायत सां हलाईंदी। हिकिड़ियूं औरतूं हूंदियूं मुड़ुसनि जे साम्हूं वॾे लॼ हया में हूंदियूं,
पर मुर्सन जी गैर मौजूदगी में उन्हनि खां शर्म शराइजी वेंदो आहे। औरतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मुर्सन जे साम्हूं त मथे ते पोती पातियूं बीठियूं हूंदियूं आहिनि, पर मुर्सन जी गैर मौजूदगी मां मथे तां रवा लही वेंदा आहिनि। के औरतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन वटि खज़ाननि जूं चाबियूं उन्हनि असांजे अमड़नि भेनरुनि जे हवाले हूंदियूं आहिनि। मुर्सन जी मौजूदगी में त किनायत सां घर जो ख़र्च हलाईंदियूं आहिनि, पर मुर्सन जी गैर मौजूदगी में पैसे खे उॾारींदियूं आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, न न इहा बि नेक साली औरत न आहे जेका मुर्स जे गैर मौजूदगी में मथे तां पर्दो थी लाए छॾे, रो थी लाए छॾे, मुर्स जी गैर मौजूदगी में तमामु घणो ख़र्च थी करे। नबी जन फरमायो, 5 नंबर ते नेक साले औरत जी निशानी इहा आहे जो पंहिंजे नफ्स जी ऐं पंहिंजे पर्दे हया जो भी ख्याल करे थी त पंहिंजे घर जे ख़र्च खे भी किनायत सां थी हलाए। तव्हां असांजी बि घरवारियूं अहिड़ियूं थियनि की न थियनि, जे चवनि पथर ढोयो त पथर ढोईंदियूं अचनि, जे सॾु कयूं त मानियतां उथी अचो त मानियतां बि उथी अचनि। जेकॾहिं ॿाहिरों थका ॾुढरा अचूं घर वारनि खे ॾिसूं त थक लही वञनि, पर घर वारीअ में एॾी उमेद आसरो हुजे जेकॾहिं उन्हनि जे पर पुट कंहिं शइ जो कसम खणूं त मां कसम थो खणां मां घर वारी खे हे कमु चवंदुमि त ज़रूरु कंदी, पोइ घर वारी खे उहो ज़रूरु करिणो आहे। ऐं 5 नंबर ते नबी सजन फरमायो, घर जे ख़र्च खे बि पंहिंजे किनायत सां हलाईंदी ऐं पंहिंजे पर्दे हया जो ख़्यालु कंदी। चलो अल्लाह ताला सभिनी जे घर वारनि खे इहे सभई नेकियूं वसफ़ूं नसीब फरमाए। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ही भी हुकुम फरमायो, तज़व्वजुल अब्द। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, माण्हू खे खपे त अहिड़ी औरत सां निकाह करे, तज़व्वजल वदूदल वलूद फइन्नी मुकासिरुन बिकुमुल उमम। नबी सजन फरमायो, अहिड़ियुनि औरतुनि सां निकाह ऐं शादी कयो जेके प्यार ऐं मोहबत करण वारियूं भी हुजनि। ऐं नबी सजन फरमायो, बाल भी घणनि ॾियण वारियूं हुजनि। तव्हां घणा बाल ॼणींदो त क़यामत जे ॾियारे महशर जे मैदान में सभिनी नबियनि जी उम्मत खां मां मिठे मोहम्मद करीम जी उम्मत घणी बीठी हूंदी, ऐं इन ॻाल्हि ते मां मिठो मोहम्मद करीम फ़ख्रु महसूस कंदो। अॼुकल्ह जा माण्हू छा था चवनि, खानदानी मंसूबा बंदी, वॾा वॾा शहरनि में बैनर लॻा पिया आहिनि, छोटा घराना ख़ुशियों का खज़ाना। अॼु जा माण्हू चवनि था, 2 बच्चे सबसे अच्छे। काफ़रनि जी, गैर मुस्लिमनि जी, यहूद और नसारा जी एजेंट आहे मुसलमाननि जी नस्ल कशी करण जे लाइ त ॿिया मुसलमान वधा था वञनि। अल्लाह ताला मुसलमाननि खे बरकत ॾिनी आहे हर तरह सां। अल्लाह ताला मुसलमाननि खे 20 30 बचड़ा ॾे थो। काफ़रनि वटि बसि 1 बाल थियो, 2 बाल थिया, बसि गंज थी वियो, खेप खटी वही रहिया। इन करे चवंदा मुसलमान बि न वधनि, उन्हनि जे मथे में फेरियूं। तव्हां ख़र्च कीअं हलाईंदव, तव्हां हीअं बाबा असांजो हिन माल ताईं हलंदा था अचूं, अलाह खाराए थो की न? ज़िम्मो अलाह जे मथां। कुरान अज़ीम में अल्लाह से फरमायो, वक़ाइम मिन दाब्बतिन ला तमिलु रिज़्क़हा अल्लाहु यर्ज़ुक़ुहा व इय्याकुम। अल्लाह ताला फरमायो, केतराई पखी, केतराई परिंदा, मालाज मखलूकात मो केतराई अहिड़ा जानवर आहिनि जेके पंहिंजे खाधे खुराक खे हफ़्ते लाइ, महीने लाइ, साल 6 महीननि जे लाइ जुड़ी फुरी ऐं सर्दी गर्मी जी मौसम जे लाइ गॾु करे न रखंदा आहिनि, बल्कि सुबुह जो माला जो नालो वठी निकिरंदा आहिनि, शाम ते उन्हनि जे गुजनि खे भरे घरनि ऐं बचनि ते मोटाइण वारी ज़ात माला जी ज़ात आहे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, अज़मते सहाबा। 18,000 मखलूकात, पर 18,000 मखलूकात में अशरफुल मखलूकात केरा इंसाना जो कुरान अज़ीम में अल्लाह से फरमाया, वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम।
थक जी त न पियाओ न जे थक जी पियाओ तो मां दुआ करा अल्लाह जे थक जी पियाओ तो दुआ करो ता दा खिशब में घर पुजो तो माके वरी शिकारपुर मोटनो जे थक्या ना हो तो पो मां भी अञा वार शुरू ही न कयो नारे तकबीर उलमा हक उलमा देवबंद कुरान अजीम में अल्लाह से फरमा वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम मुखे इंजीर जो कसम ज़ैतून जो कसम तूर सीना जबल जो कसम अमन वारे शहर मक्के जो कसम सब खां वॾे शान वारो मान मर्तबे वारो ज़ेब ज़ीनत वारो मां इंसान के पैदा कयो हाणे 18,000 मखलूकात में हिक मखलूकात इंसान वो भी अशरफुल मखलूकात बाकी पखी भी अल्लाह जी मखलूक परिंदा भी अल्लाह जी मखलूक वलम यरौ इला तैरि फौकहुम साफात अल्लाह ताला फरमाए दो ए अखिन वारो ताके अखियूं ॾिनियूं आहिनि कॾहिं अखियुनि सां तां ॾिठो आहे कि न ॾिठो आहे तां जे मथां पखी उॾामनि था पखी ॾिठा त केमल पांजा पर खोलंदा केमल पांजा पर बंदा कन इनन में तेल भी ना है इनन में पेट्रोल ऐं सीएनजी भी ना है ये उडामन था ये मां जी मखलूक इन पैदा भी मां क्यों थी मान बिना सीएनजी बिना पेट्रोल जे इनन के उडारिया भी मां थो फरमाए मायुम सिकुन इल्ला रहमान आसमान जमीन जे विच ते बियाण वारो भी मां पैदा भी मां क्यों थी मान उडारियान भी मां तो त खरायान भी मां केतराई जानवर एड़ा आहिनि जेके अनु खाईंदा आहिनि पखी परिंदा केतरा एड़ा आहिनि जेके दाणू चुगंदा आहिनि अल्लाह ताला फरमाए तो उन्हनि खे दाणू मां थो चुगायां पर केतराई जानवर केतराई पखी परिंदा एड़ा आहिनि जेके गोश्त खां सवाइ ॿी का शइ खाईंदा ई न आहिनि उन्हनि खे रोज़ानो गोश्तनि सां ढो कराइण मां अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात जो कमु आहे हिकड़ा त पखी परिंदा किवलियूं माकोड़ा ॾिसूं था हिकड़ा असां ॾिठा ई न आहिनि हिकड़ी मखलूक त असां ॾिठी आहे पर हिकड़ी मखलूक असां ॾिठी ई न आहे समुंडन में दरियान में पाणिन में लाए केड़ियूं केड़ियूं मखलूकां रहन थियूं अल्लाह ने फरमाए तो पैदा भी क्यों थी मान खरायान प्यारन भी तो तव्हां आलमन सगुरन का पाण ॿुधो आहे त हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम के जमल अल्लाह ताला मुल्क जी बादशाही नसीब फरमाई तंहिंमहिल हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह से को दुआ तो घुरे मुंहिंजा अल्लाह मुल्क जी बादशाही ॾिनी थी हाणे महिरबानी करे मोकल ॾे त मां सॼो साल तुझी सजी मखलूकात के दावत मानी खराया रब से जवाब में फरमायो लन तकदर अला ज़ालिक सुलेमान तो के एतरी ताकत ना है रब से भला जेकरे साल जी ताकत ना है त मुके महीने जी मोकल दे अल्लाह से फरमायो सुलेमान तो के एतरी भी ताकत ना है साईं भला महीने जी ताकत ना है त मुके हफ्ते जी मोकल दे अल्लाह से फरमायो एतरी भी तो के ताकत ना है मुंजा रब से जेकरे महीने हफ्ते जी ताकत ना है त हिक ॾींहं जी मोहलत दे रब साईं फरमायो सुलेमान तोखे एतरी भी ताकत ना है जो हिकड़ो सॼो ॾियारो मुंहिंजी सॼी मखलूकात खे खाराए मुंहिंजा अल्लाह साईं जेकॾहिं सॼे ॾींहं जी ताकत ना है त मूंखे भला हिकिड़े वेले जी मोहलत ॾे अल्लाह साईं फरमाए सुलेमान बार बार तूं दुआ
दुआऊं घुरियुन मां तुझी दुआ कबूल कया भले शौक पूरो कर हिकड़ो वेलो मुंजी सजी मखलूकात के मानी खराज हजरत सुलेमान दरिया जे किनारे सा मिलन जे पंध में हजारन जे तादाद में मानी तैयार करायूं देगियूं पजरायूं रब से को दुआ तो घुरे मुंजा अल्लाह साईं अखिन जी दीद घुटे दी पर मानी नथी घुटे दी मानी तैयार कराया तुझी मखलूकात जे लाए हाने मेहरबानी करे हवा के हुकुम दे त हवा हले त जीअं मुंजी मानी खराब न थे अल्लाह ताला हवा के हुकुम दिनो हवा भी हलन शुरू थी वई हाने दुआ तो घुरे मुंजा रब साईं पंजी मखलूक के मोकिल त मां सुलेमान जी दावत खाई वने अल्लाह ताला हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जी दावत के खाण जे ला समुंड जी एकड़ी दरिया जी वडी मछी के हुकुम फरमायो बुल दई उहा पानी मां बाहर निकरी आई हजरत सुलेमान नबी जी दावत खाण शुरू करे ने एक देग का शुरू के जेके भी हजारन जे तादाद में मेलन जे पंध में देगियूं तैयार पयूं समूरू वो हिकु किरो करे खाई वई रही हजरत सुलेमान नबी दे निहारे करे चवे थी अल्लाह जे रसूल मुके द ढो न थियो आया मानी काथे पया मुके दे दखावा हजरत सुलेमान नबी चवे थो जेका मां सकी मखलूकात जला मानी तैयार कराई हुआ त तू खाई वे आया घुरे थी भी मां काड्यो आणा जो तोके दिया वा मशी उनई टेम हजरत सुलेमान नबी दे निहारे करे चवे थी सुलेमान जां त दावत न करे हां जां त मेणा मयारू न दे जेका तू मानी खराई आहे यो त मुंजो हिकड़ो गिरो आहे सालने सदन का अल्लाह ताला एड़ा मुके रोज टे गिर खाराइंदो अज ताई भूख भी न मारियो तै अज ताई मुके रब मयार भी न दिनी आहे तो अज भूख मार तो मुझे अजीज दोस्तों सुलेमान नबी परेशान थियो उन्हीं टाइम हजरत सुलेमान नबी सजदे में धोकरे वडी वडी समुंडन में मछियूं इन जहाजन खां भी वडी हाणे कुछ वक्त बीरियूं समुंड जी छोली में एकड़ी मछी निकरी आई किनारे ते वडा जहाज वडी मशीनूं घुरायूं जंजीर वडा वडा बधो जेके बेरी जहाज के ता मुके वो जंजीर दिठो आहे जे जंजीर में बेरी जहाज के बधा आहिनि ता जेके भी वेठा हो न ये सजी जमात जे कने उन बेरी जहाज जे जंजीर के हथ विझी खण त पंहिंजी जगह ते लोडे भी नथा सगो एडो उन जो जंजीर कोरो हुंदो आहे वडो एडा वडा जंजीर खणी आया वस क्यों पर मछी के चोरे न सगा ये टूटी पवन पिया जंजीर एडी भी अल्लाह जी मखलूक एडियूं भी रहन थियूं पर उनन के भी अल्लाह खाराए थो हजरत सुलेमान नबी सजदे में गिरी चवे तो हे मुंजा अल्लाह साईं बिल्कुल तो सवा के ताकत ना है जो केर के हिकड़ो वेलो खराए सके सजी मखलूकात के ढवते जे कने रिज़्क़ रोज़ी खराण वारी ज़ात तो अल्लाह जी ज़ात यानी 18000 मखलूकात के अल्लाह खराए दो काफरन के अल्लाह से भूख न तो मारे तो ता असा बच्चा शो भूख मरदा या काफरन जी या यहूद और नसारा जी जन दिया दो बच्चे सबसे अच्छे नबी साईं जी हदीस मुबारक किया है तज़व्वजल वदूद अल वलूद फइन्नी मुकासिरुन बिकुमुल उमम एड़न औरतुन सा निकाह शादी कयो जेके बच्चा ता के घणा जणे जन ए क़यामत जे ॾियारे महशर जे मैदान में मां मिठे मोहम्मद करीम जी उम्मत घणी जो इंशाअल्लाह निकाह कंदासीं शादियूं कंदासीं पीरियूं फ़ाइदो बियो फ़ाइदो अल्लाह ताला निकाह शादी जो ही बयान फरमायो वजाल बैनकुम मवद्दतन व रहमा इन निकाह शादी जे करे अल्लाह ताला ता जे विच में एकड़ो प्यार ऐं मोहब्बत पैदा फरमाए निकाह शादी खां बाद में हिकु ज़ालिम मुर्स में अल्लाह ताला कुदरती निकाह पैदा तो फरमाए प्यार पैदा तो फरमाए मोहब्बत ऐं बे नंबर ते जेके घोट जा माइट आहिनि जेके कुंवार जा माइट आहिनि उन्हनि में भी काफी पाण में ताल्लुक थी था वञनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह ताला के जोड़न वारो अमल पसंद आ ट्रोण वारो अमल पसंद नाहे नबी जन फरमायो 15 शबान जी रात लखन करोड़न अरबन खरबन जी तादाद में अल्लाह से पंजन बानन के माफी दई करे जन्नत को बचाए जन्नत जो मालिक वारिस हकदार बणाईंदो पर नबी संजन फरमा अल्लाह से उन माण्हू के कदे भी माफ न कंदो जेको मिटन माटन को रिश्ता ऐं मिटियूं टोड़ींदो थो वधे ट्रोण के नबी संजन भी नापसंद कियो अल्लाह से भी नापसंद कियो हिकु त अल्लाह ताला प्यार ऐं मोहब्बत पैदा फरमा
टे नंबर ते अल्लाह से फरमादो इन फी ज़ालिका लायतन लिक़ौमी यतफ़क्करून। इन में अल्लाह ताला अकुल वारन जे लाइ समझे सोच वारन जे लाइ वडे में वडियूं निशानियूं रखण फरमायूं आहिनि। चौदा इंशाअल्लाह ताला पाण भी निकाह शादियूं कंदासीं, बचड़न के भी न्याणन पुटन जा निकाह कराईंदासीं। तां असां त कुझु भी नाहियूं। इमामुल अंबिया रहमतुल आलमीन साईं पाण निकाह कया आहिनि, पाण शादियूं कयूं आहिनि, पंहिंजी औलाद जूं शादियूं करायूं आहिनि। अल्लाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के 4 न्याणियूं नसीब फरमायूं। घणियूं न्याणियूं? 4। नाला छा? हिकड़ी न्याणी जो नालो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनी प्यारी न्याणी बीबी ज़ैनब, बी न्याणी जो नालो बीबी रुकैया, टी न्याणी जो नालो बीबी उम्मे कलसूम, चौथी न्याणी जो नालो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा फातिमा सां रज़ी अल्लाह ताला अन्हा रखण फरमायो आहे। पांजन चेनी न्याणी जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निकाह कराए शादी कराइण फरमाई आहे। अदा मां तां खां तो पुछा कया, जेकॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा जन्नत खातून अम्मा फातिमा सां जो हज़रत अली साईं सां निकाह न कराइनि हा त हज़रत हसन ऐं हुसैन जहिड़ा जवान काॾों पैदा थियनि, जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन और जन्नत में वञण वारन जवाननि जी खुशखबरी ऐं बिशारत ऐं मुबारक ॾियणु फरमाई आहे। नबी साईं फरमायो सय्यदा शबाब अहलिल जन्नह अल हसन वल हुसैन। नबी साईं फरमायो जेके भी जवान जन्नत में वेंदा, जवाननि जा सरदार मुंहिंजा शहज़ादा हसन ऐं हुसैन हूंदा। नबी साईं चेनी न्याणियुनि जो निकाह करायो। ब न्याणियूं त हज़रत उस्मान गनी जे निकाह में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾियणु फरमायूं। जंहिंमहिल ॿी न्याणी जी भी वफ़ात थिए थी, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भाकुर पाए हज़रत उस्मान गनी के फरमाईंदा, उस्मान मां त तुम एॾो ख़ुशि आहियां, एॾो मुतमइन आहियां, हाणे मुंहिंजी ॿी न्याणी नाहे। जेकॾहिं मां मिठे मोहम्मद करीम खे 40 न्याणियूं हुजनि हा त 40 न्याणियूं हिक खां बाद ॿी खां बाद में टीं खां बाद में चौथी 40 न्याणियूं तो उस्मान जे निकाह में मां मिठो मोहम्मद करीम ॾींदो ई ॾींदो वञा। नबी साईं ॿियनि न्याणियुनि ते शादी कराई, पर जंहिं महिल मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम खे ओ प्यारी न्याणी अम्मा फातिमा सां रज़ी अल्लाह ताला अन्हा जे जवान थियण जी ऐं बुलूगत जी ख़बर पई आहे, उहा न्याणी जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नेड़ ते चुमियूं पाईंदा हा, जंहिंखे ॾिसी करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब एतराब में उथी बींदा हा, उहा न्याणी जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमात बुज़त मिनी फातिमा तू माए मावल अंबिया जे जिगरे हियां जो टुकड़ो आहे। उहा न्याणी जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुंहिंजी प्यारी न्याणी फातिमा तेस ताणी का भी औरत जन्नत में न वेंदी जेस ताणी तू दाखिल न थे। यानी जेके भी औरतूं जन्नत में वेंदियूं सभिनी जी सरदार तू मुंहिंजी प्यारी न्याणी फातिमा हूंदी। अम्मा फातिमा सां फरमाती मुंहिंजो बाबो मिठो मोहम्मद करीम मूंसां एॾो प्यार कंदो हो, एॾी शफ़क़त कंदो हो जो हिकिड़े ॾियारे मां वेठी मानी बजायां पई, मुंहिंजो प्यारो बाबो मुंहिंजे चोॾीअ जे चंड खां वधीक हसीन जमील मिठो बाबो मोहम्मद करीम मुंहिंजे भरिसां आयो। प्यारी न्याणी फातिमा शादी करे बाबा मां मानी थी बजायां, न्याणी आहे हिकिड़ी मानी मांखे तॾे मां मिठो मोहम्मद करीम तोसां कम में हथ गंढायां। अम्मा फातिमा सां फरमाईदी मुंहिंजे चोॾीअ जे चंड खां वधीक हसीन जमील मुंहिंजे प्यारे बाबे मिठे मोहम्मद करीम मूंखां मानी वठी करे हीअं नबूअत वारनि हथनि मुबारकनि सां उन मानी खे धकाणी करे बाहि ते उछलण फरमाई। पर काफ़ी टाइम गुज़री वियो, मुंहिंजे प्यारे बाबे जा हथ जो मानीअ खे अटे खे लॻा त मानीअ जे भाई वेझो न पई अचे। हिकिड़ो साहबी फरमाए थो हिकिड़े ॾियारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुंहिंजे घर में महिमान थिया। जंहिंमहिल नबी साईं जन मानी खाई करे उथिया, ओ नबूअत वारा हथ मुबारक उन दस्तरखाने सां नबी साईं जन साफ़ करे हलिया विया। अॻे दौर में गुरबत जो ज़मानो, सरफ ऐं पोंडर आम जाम न हूंदा, इहे
सरफ न हूंदा हुया, साबुण न हूंदा, शैम्पू न हूंदा। वो साहब फरमाए थो चमड़े जो बिस्तरो आ, मां बाहि में उछलियम वो दस्तरखानू त ही चमड़े जो आ, कुछ बाहि जो तोईंदो त हिन तां सण बि लही वेंदो, पोइ छंडको ॾेई करे रखंदो माल। वो साहब फरमाए थो नबी संजन जा हथ मुबारक जो न दस्तरखाने खे लॻा त बाहि उन दस्तरखाने जे वेझो ई नबी अचे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो तव्हां सां एॾे शान वारे नबीअ जा उम्मती आहियूं जो जंहिं मानीअ खे नबी संजन जा हथ मुबारक लगंदा त बाहि उन मानीअ जे वेझो नथी अचे। जंहिं दस्तरखाने सां इमामुल अंबिया रहमतुल्लाह आलमीन संजन हथ मुबारक नबूवत वारा साफ़ था कनि त उन दस्तरखाने जे बाहि नथी वेझो वञे। पोइ तव्हां सां केॾा न ख़ुशि नसीब आहियूं जो एॾे शान वारे नबीअ जा उम्मती आहियूं, एॾे शान वारे नबीअ जा आशिक़ परवाना ऐं ग़ुलाम आहियूं जो इंशा अल्लाह ताला असांजे बि बाहि खे ताक़त ई न आहे जो वेझो अची असां बि पंहिंजे मिठे मोहम्मद करीम सां गॾिजी जन्नत ॾे रवाना थी वेंदासीं। नारे तकबीर, शान मुस्तफा, अज़मत मुस्तफा। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो एॾो शान वारे नबीअ जा उम्मती कहिड़ो शान ॿुधाए मिठे मोहम्मद करीम जो तव्हांखे शान ॿुधाए। रबीउल अव्वल जो महीनो बि वेझो गुज़रियो आहे। मुख़्तसिर मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान ऐं सीरत जे मुतालिक बि तव्हांखे कुझु मुख़्तसिर ॿुधाइण थो चाहियां। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं महिल मके शरीफ में जावा उन टाइम मके में रवाजो जेको बाल जमदो हो त उनखे बारियाली जे इलाके में साल 2 साल 2.5 साल दाइन जे हवाले कयो वेंदो हो। नबी साईं जावा त ॿे बि अलाए केतिरा बाल जावा, अलाए काथों काथों जूं दायूं आयूं, का कंहिं बाल खे खणी वई, का कंहिं बाल खे खणी वई, का कंहिं बाल खे खणी वई। तव्हां असांजो मिठो मोहम्मद करीम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन यतीम थी जावा। नबी साईं खे यतीम ॾिसी केतिरियूं दायूं दरवाज़े तां बदनसीब मोटी हली वयूं जो वरी वक्त भाग खुलना हा। अम्मा दाई हलीमा साण जा दाई हलीमा फरमाए थी गुरबत जो ज़मानो आहे, मूं वटि जेका सुवारी ही उहा बि उन बुखत रहण जे करे कमज़ोर थी चुकी, उथण जी ताक़त न ई, ज़ोरीअ मां धक मुकहणी करे उथारियो मां मके शरीफ में। तॾहिं पहुतमि जंहिं महिल मके मूं बि सभु दायूं बाल खयूं करे निकितियूं वञनि पियूं। अम्मा दाई हलीमा फरमाए थी मां पहुतमि, दायूं ॾिसी चवनि थियूं हलीमा ॾाढी देरि पहुती आहे, असां सभु बाल खणी आसीं, पर हिते मके शरीफ में हिकिड़ो बाल ॼायो आहे जेको यतीम आहे, खाली मोटण खां बेहतर इहो थी त उन यतीम खे खणजांइ, मतां वक्त भाग खुली पवई। अम्मा दाई हलीमा फरमाए थी मां पंहिंजे मुड़ुस सां सलाह ऐं मशवरो कयमि त वाक़ई बि खाली मोटण खां बेहतर इहो आहे त यतीम बाल खे खयूं हलूं, मन असांजो वक्त भाग खुली पवे। मुड़ुस बि जो ठीकु आहे। अम्मा दाई हलीमा फरमाए थी मां मिठे मोहम्मद करीम जी अम्मा मां आमना साण जे दरवाज़े ते आयमि, दरवाज़ो खड़कायो, अंदरों आवाज़ आयो मन धकल बाब केर तो दरवाज़ो खड़काए। अम्मा दाई हलीमा फरमाए थी मां दाई हलीमा जी दरवाज़ो खड़काया, खोलियो त सयूं मिठे मोहम्मद करीम जी जीजल अम्मा अम्मा आमना साण जीअं ई दरवाज़ो खोलियो, अम्मा दाई हलीमा फरमाए थी यतीम बचो शहज़ादो मिठो मोहम्मद करीम जीजल अम्मा जे गोद में ईअं पियो चिलके जीअं आसमान ते चोॾीअ जो चंड चिमकंदो आहे। अम्मा दाई हलीमा फरमाए थी मां जो माज़ यतीम बचे शहज़ादे बचे जी अम्मा जल्दी करियो यतीम बचो त मुंहिंजे हवाले कर। मिठे मोहम्मद करीम जी अम्मा अम्मा आमना साण अखियुनि मां ॻोड़ा मोतीअ जे दाणनि जहिड़ा वाहे करे चवे थी दाई हलीमा अलाए केतिरियूं दायूं आयूं मुंहिंजे बचे खे यतीम ॾिसी करे मोटी हली वयूं, छा भला तोखे ख़बर न आहे छा मुंहिंजो बचो यतीम आहे। अम्मा दाई हलीमा फरमाए थी शहज़ादे बचे जी अम्मा परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे, मूंखे सॼो पतो आहे, सॼो इल्मु आहे, देरि न करियो शहज़ादो बचो मुंहिंजे हवाले कर। जीअं ई जीजल अम्मा आमना खां शहज़ादो चोॾीअ जो चंड मिठो मोहम्मद करीम वठी करे अम्मा दाई हलीमा फरमाए थी मां सीने सां जो मिलायमि, पहिरियों वक़्तु इहो लॻो जो मुंहिंजो सीनो खीर सां भरिजी आयो, ॿियो वक़्तु इहो लॻो जो शहज़ादे
अचे मिठे मोहम्मद करीम के खणी मां सुवारी दे वियारम माजी सुवारी जेका उथण जे क़ाबिल न हुई जंहिंमें हलण जी ताक़त न हुई उनमें एडी ताक़त अची वई एडी ताक़त अची वई जो मां ॿियनि दायन खां अॻु में वञी घर पहुतम ऐं टियों वक़्तु इहो लॻो जो ॾुकार जो ज़मानो हो चुके खीर जे लाइ माण्हू सिकनि पिया अम्मा दाई हलीमा फरमाए मुंहिंजे घर में कुझु बकरियुनि जा धण हा जीअं ई मां शहज़ादे बचे मिठे मोहम्मद करीम जो ॾींहं जे चंड खे घर में खणी आयमि त मुंहिंजनि बकरियुनि में एॾो खीर पैदा थी वियो जो मुंहिंजे घर जा थांव खुटी था वञनि पर बकरियुनि मां खीर ख़तम नथो थिए जिंदाबाद 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 त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो तव्हां असां एॾे शान वारे नबीअ जा उम्मत नबी साईं जो त एॾो शान आहे एॾो मान ऐं मर्तबो ऐं सीरत आहे जो अल्लाह जी ज़ात जो कसम मां रात बयान कयां त रात खुटी वेंदी नबी साईं जो शान न खुटंदो हिकिड़ो साहबी हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो 21 ताणा खार कंजा मां नबी साईं वटि खणी आयमि अल्लाह जे रसूल हिननि में बरकत जी दुआ कयो नबी साईं नबूवत वारनि हथनि मुबारकनि उहे खार खां खणी करे थेलीअ में बंदि करे ॾिनियूं साईं फरमाया पुट जंहिंमहिल ज़रूरत पवे थेली खोले करे खार खां खाई वरी थेली बंदि करे रखजांइ उहो साहबी फरमाए थो उन्हनि 21 ताणनि में नबी साईं जे हथनि मुबारकनि जी बरकत सां एॾी बरकत पई जो मां मणनि जा मण खार कंजा कढी खाधा मणनि जा मण अल्लाह जे राह में ॾिना सालन जा साल मुझे घर में थेली मौजूद पई जमल हजरत उस्मान गनी जी शहादत थी हुआ थेली मुझे पासे में बदल वाला काडे घुमजी वई मुखे डाढो दुख थियो हिकु त हजरत उस्मान गनी जी शहादत जो दुख थियो ॿियो न थेली जो दुख थियो त या थेली काडे घुमजी वई वो साहबी फरमाए थो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जे करे या थेली घुम न थे हां क़यामत कायम थी वञा पर नबी साईं जे हथन मुबारक जी बरकत सां थेली मो खार का खत्म न थे मुजादी दोस्तों हेॾे शान वारे नबी जा उम्मती जो हेॾो अम्मा फातिमा साण जे मानी के नबी साईं जा हथ मुबारक लगा त मानी जे बाहि वेझो नथी अचे साहबी सगोरे जे दस्तरखाने सां नबी साईं हथ मुबारक हो गया त उन दस्तरखाने जे बाहि वेझो नथी अचे जो इंशाअल्लाह असां भी उन मिठे मोहम्मद करीम जा उम्मती हूं जो जन्नत में गॾु हलदासीं नबी साईं पर पाण में कुछ अमल पैदा कियो नबी साईं जी सॼी गुलामी ताबेदारी पैदा कियो पंहिंजे चेहरे के नबी साईं जी सुन्नत दाढ़ी सुवारी सां सिंगारियो पंहिंजो लिबास सुन्नत मुताबिक पायो पंहिंजो उथण पंहिंजो वेहण पंहिंजो खाइण पंहिंजो पीअण सुन्नत मुताबिक कयो जो इंशाअल्लाह ताला बे भी सुन्नतूं पाण में पैदा कंदासीं ऐं शादी वारी सुन्नत ते भी ज़ोर ॾींदासीं पाण भी शादियूं कंदासीं जेके गैर शादीशुदा आहिनि ऐं जिनजा भी बचड़ा न्याणियूं पुटड़ा जेकरे नौजवान वेठा आहिनि जाते भी तव्हांखे दीनदार रिश्तो नजर अचे शादी कराने में देर न कयो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां पियो नबी साईं जी न्याणी अम्मा फातिमा सां रज़ी अल्लाह ताला अन्हा जवान थी आहे नबी साईं ने सोट अली साईं खे घुरायो सोट छा भला घर में कुछ सामान थी हज़रत अली साईं फरमाया तो साईं मुंहिंजे घर में 3 शयूं ॿियो कुछ ही न छा आहे हज़रत अली साईं फरमाया तो हिकु त मुंहिंजे घर में घोड़ो आहे बे नंबर ते हज़रत अली साईं फरमाया तो साईं मां वटि तलवार आहे जंग जे मैदान जो शींह असदुल्लाह जो लक़ब मिलला मां वेड़ा कुजवान अल्लाह जे दीन कुरान खातिर अल्लाह जे तौहीद खातिर पियो जंगियूं कंदो ही कंदो रहंदो आया साईं भी तलवार ऐं 3 नंबर ते मां ज़रा जेका मां सीने सां बदो आया जंहिंमहिल जंग जे मैदान में बींदो आ नबी साईं ने फरमायो सोट पंहिंजे घोड़े के भी पाण वटि मजबूत करे बिहार तलवार भी पाण वटि मजबूत करे रख ऐं 3 शे जेका ज़रा इनके वञी मदीने जे बाजार में खपाए करे वञी कुछ सौदो सामान ॾाज वठी आ त मां पंहिंजी प्यारी न्याणी फातिमा तोखे निकाह में ॾेई शादी कराए छॾियां हज़रत अली साईं जे महिल ज़रा खणी वञे तो मक्के जे मदीने जे बाजार में और रस्ते में हज़रत उस्मान गनी सां मुलाकात थी आहे हज़रत उस्मान गनी तो चे शेर खुदा जे लक़ब वारा जवान ए अली सोना काडे तो वञे जे मां ज़रा खपाण तो वञा कुछ ॾाज ॾावण वठी चा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी प्यारी न्याणी फातिमा मूंखे निकाह में ॾियनि था शादी था कराइनि
हजरत उस्मान गनी तो फरमाए इन जी घणी रकम आहे। हजरत अली साईं फरमाए तो इन जी 480 दिरहम रकम आहे। हजरत उस्मान गनी उन ही टाइम हजरत अली साईं को हाज़िर वठी करे 480 दिरहम तो दे हजरत अली साईं वनी करे मदीने जे बाजार में डाज डाउन वठी तो अचे। जे मतलब वापस तो अचे उहा इज़रा हजरत उस्मान गनी हजरत अली साईं के मोटाए तो दे, यानी हजरत अली साईं हजरत फातिमा साण जे डाज जो खर्च भी हजरत उस्मान गनी कयो आहे। जे मतलब निकाह तो थे, निकाह में को वकील हुंदो आ बशायद हुंदा अमा फातिमा साण हजरत अली मुर्तजा जे निकाह जो वकील जो हजरत अबू बकर सिद्दीक आहे। शायद जो उमर फारूक उस्मान गनी आहिन। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने निकाह पढ़ायो रमजान जे महीने में हजरत अली साईं अमा फातिमा साण जी शादी थी आहे। वरी साल खां बाद में रमजान जे महीने में हजरत हसन साईं जी विलादत बासाद थी आहे। हजरत अली साईं पंहिंजे गोद में शहजादे हजरत हसन साईं के पकड़े बीठो आ। हेडो नानो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियन जो सरदार तो अचे। अली मुबारक हो जाई, न्याणी फातिमा मुबारक हो जाए जो तोखे बच्चो हसन जोड़ीअ जे चंद्र जड़ो जायो आहे। हजरत अली साईं को नबी साईं ने पुछादा कन अली इन जो नालो छा रखजे। हजरत अली साईं फरमाए तो साईं मां जंग जे मैदान जो शी आया, मुझी दिल चवे थी त हिन जो नालो हर्ब रखा। हर्ब जी माना है लड़ाको जंग जू जवान। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो न अली हिन जो नालो हर्ब न रखदा से। हजरत अली साईं को हजरत हसन साईं नबी साईं ने वठी करे सजे कन में आजान भी मिठो मोहम्मद करीम तो दे त खबे कन में तकबीर भी हजरत हसन साईं के नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनता जन ए नबी साईं जन पकड़े करे हजरत हसन साईं जो हसन नालो रखन था। वरी साल गुजरण का बाद में शबान जे महीने में हजरत हुसैन साईं जी विलादत थी थे। तरे भी मिठो मोहम्मद करीम अचे तो हजरत अली साईं का नबी साईं जन हजरत हुसैन साईं के वठी करे सजे कन में आजान खबे कन में तकबीर भी नबी साईं जानदा जन। हजरत हुसैन साईं जो नालो भी जो मिठो मोहम्मद करीम पान तो हुसैन रखे जो एडी शादी में बरकत आहे। जेकने नबी साईं जन पांजी प्यारी न्याणी फातिमा जी शादी न कराया ना त हसन हुसैन काडो जमन हा। हजरत अली साईं भी शान वारो। हजरत अली साईं जी घर वारी फातिमा साण भी वडे शान मान मर्तबे वारी जो बचड़ा हजरत हसन हुसैन भी वडे शान मान मर्तबे वारा। हजरत अली साईं एडे शान मान मर्तबे वारो जवान जो न जे तारीफ नमाज जी कंदे अल्लाह से फरमायो तराहुम रुकान सुजदा। अल्लाह से फरमाए तो मुझे बाने अली दे निहारी दो हर वक्त ता के माला जी नमाज पढ़दे सजदा कंदे रुकू कंदे नजर इंदो। सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद। अल्लाह से फरमाए तो मुझे बाने अली जे चेहरे दे निहारी दो त नमाज पढ़न जे करे मुझे बाने अली जे चेहरे ते ता के नेड़ वारी जात सजदे जा नमाज जा निशान नजर इंदा। दादा हजरत अली साईं भी नमाजी ऐं शहादत भी हजरत अली साईं के जो नमाज पढ़दे थी आहे। कूफे जी जामिया मस्जिद शरीफ में 18 रोजे त हजरत अली साईं नमाज पढ़ण तो वञे। हिकड़ो बदबख्त अब्दुर्रहमान बिन मुलजिम नाले पोइ तो वार करे हजरत अली साईं के जख्मी तो करे। 21 रमजान ते हजरत अली साईं जी शहादत थी थे जो हजरत अली साईं भी शहीद आ। हजरत हसन हुसैन भी जो शहीद ऐं शहीद जो शान ता बुधो आ। कुरान अजीम में अल्लाह अजीम फरमाए और फरमाए कुरान अजीम में अल्लाह ने फरमाया वला तकूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। अल्लाह ने फरमाया तो शहीदन के मोल न जो शहीद जिंदा है जो असांजो अली साईं भी जिंदा है त असांजो जो हसन हुसैन भी जिंदा है। चमन काली काली चमन चमन काली काली। तो मुझा अजीज दोस्तों जो इंशाअल्लाह ताला पाण में बे भी नेकी वारा अमल पैदा कंदा से नमाजी भी पाण के बनाईंदा से नेक साले कुरान पाक से इश्क जो इंशाअल्लाह पांजन बचड़न जो भी शादियों भी कराईंदा से ऐं शादियों भी जो हिन नमूने से सुन्नत वाले तरीके से कराईंदा से। नबी सजन फरमाया इन आज़म निकाह ऐसरहु मौनतन। नबी सजन फरमायो भले में भलो निकाह वो आहे जेमे खर्च भी घट हो जे तकलीफ भी घट हो जे। असा जे पासे ते हिकड़े हमरा शादी कई नाले
कान अची एडो खर्च कयईं एडो खर्च कयईं एडी मानी कयईं जो सॼो साल वरी उन कर्ज लाहण में पूरो हो। नबी सां जन इन शादीअ खां बि मना कई आहे जो इंशाअल्लाह ये सभई नेकी वारा अमल पाण में पैदा कंदासीं जो इंशाअल्लाह नमाज भी पैदा कंदासीं जो इंशाअल्लाह ताला बचन जी शादी भी कराईंदासीं ऐं हिन सुन्नत वारे तरीक़े ते शादी कराईंदासीं ऐं पाण में जो इंशाअल्लाह ताला हज़रत अली साईं जी सची गुलामी पैदा कंदासीं। हज़रत अली साईं पाण भी निकाह कयो आहे शादी कई आहे बचन के भी निकाह शादियूं करायूं आहिनि जो हज़रत अली साईं पाण भी शहीद आहे बचड़ा भी शहीद आहिनि। असां भी अल्लाह साईं खां शहादत जूं दुआऊं घुरदासीं। शहादत हिकिड़ो वॾो दर्जो आहे। नबी साईं जन फरमायो जंहिंमहिल शहीद थो थिए त उनखे अल्लाह जे ज़ात जो दीदार नसीब थो थिए। नबी साईं जन फरमायो शहीद थो थिए त उनजा सभु गुनाह माफ़ था थियनि। नबी साईं जन फरमायो जेको शहीद थो थिए अञा धक थो लॻे शहादत वारो अल्लाह ताला सभई पर्दा पासे करे जन्नत जा सोन जा बंगला ऐं जन्नत जूं हूरा ऐं जन्नत जा रेशम ऐं पट जा कपड़ा जेके भी नेमतूं आहिनि उहे अखियुनि जे साम्हूं थो बीहारे। क़ब्र शहीद जी अल्लाह से बिश्त जो बाग थो करे ऐं महशर जे मैदान में अल्लाह ताला शहीद के शान ऐं मान ऐं मर्तबे बुलंद जे लाइ सोन जो मथे ते क़ीमती ताज थो पराए ऐं 6 नंबर ते नबी साईं जन फरमायो शहीद के शहादत जे सदके अल्लाह ताला 70 माण्हुनि खे पाण सां गॾु वठी वञण जी जन्नत में इजाज़त नसीब थो फरमाए। शहादत दर्जो आहे जो इंशाअल्लाह अल्लाह ताला खां शहादत जूं दुआऊं भी घुरदासीं जो इंशाअल्लाह ताला पाण में हज़रत अली साईं भी नमाज़ी हज़रत हसन हुसैन नमाज़ी अम्मा फातिमा साण नमाज़ी जो इंशाअल्लाह ताला पाण में नमाज वारो अमल भी पैदा कंदासीं। नबी साईं फरमायो सलात इमादुद्दीन मन अकामा फक़द अकामद्दीन व मन तरका फक़द हदमद्दीन। जे नमाज कायम कई ते दीन के कायम कयो जे नमाज छडी दीन के ड्राए छडियो एडो नमाज न पाण में गुनाह वा। ऐं बी हदीस पाक में नबी साईं जन फरमांदा बैनल अब्द वल कुफर तरकु सलात मोमिन मुसलमान ऐं काफिर जे विच में फ़र्क़ इहो आहे जेकॾहिं गॾु काथे वेठा हूंदा आज़ान थींदो मुसलमान आज़ान ॿुधो नमाज़ ते भॼंदो ईंदो ऐं काफिर गैर मुसलमान आज़ान ॿुधो नमाज़ ते न ईंदो पर जेको सदाए मुसलमान आज़ान ॿुधी नमाज़ ते नथो अचे नबी साईं जन फरमायो ॼण त उहो बि कुफर थो करे वञी कुफर जे वेझो थो थिए ऐं हिकिड़ी नमाज़ छॾण जे करे 70 साल जहन्नम जी बाहि में सज़ा काटणी पवंदी। चल अल्लाह ताला सभिनी खे नमाज़ जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। नमाज़ में दुनिया जी भी भलाई आहे आख़िरत जी भी भलाई आहे। सियारे जी मौसम आहे नबी साईं जन हिकिड़े वण जी टाम खे वठी करे लोॾो ॾिनो सुकल पन छणी किरी पिया साहब सगरा पुछंदा अल्लाह जे रसूल छा ॻाल्हि आहे। नबी साईं जन फरमायो जीअं लोॾे ॾियण सां सुकल पन छणी किरी पिया केॾो बि गुनाहगार बानू या बानी जंहिं महिल नमाज़ पढ़नि था अल्लाह ताला नमाज़ पढ़ण जे करे उन्हनि जा बि गुनाह ईअं शाणे ख़तम थो करे छॾे। जो इंशाअल्लाह नमाज़ भी पैदा कंदासीं। मां जेको चयो आहे ॿुधो अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ ॾे। असांजो प्यारो दोस्त आहे भाऊ निसार अहमद साहब उहो भी अल्हम्दुलिल्लाह जलसे में आयो आहे पर पोइ तो मुंहिंजे बयान शुरू थियण खां बाद में मां चवां थो त जेकर उन दोस्त जो भी तमामु प्यारे अंदाज़ में मौलूद पढ़ंदो आहे हिकिड़ी नात थिए त उन खां बाद में दुआ घुरो।